बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। हिन वीडियो जे अंदरि असीं वेन डायग्राम जे मदद सां डिफरेंस ऐं कॉम्प्लीमेंट खे रिप्रेज़ेंट करणु सिखंदासीं। हाणे डिफरेंस स्टार्ट कयूं था असां, त डिफरेंस में छा थींदो आहे, जॾहिं ॿ सेट मिलंदा आहिनि त उन्हनि ॿिनि सेटनि जे अंदरि जेके कॉमन एलिमेंट्स हूंदा आहिनि उहे कटे जेके पहिरें में बचंदा आहिनि उहो जवाबु लिखंदा आहियूं। वेन डायग्राम उहो ई आसानी सां ठाहे सघे थो जंहिंजो कॉमन एलिमेंट्स वारी जेका ऑपरेशन आहे उहा क्लियर हुजे। सोचो त पंहिंजो जुमिलो पढ़ूं था ऐं हुनजी रिप्रेज़ेंटेशन कयूं था वेन डायग्राम में। पहिरियों आहे वेन सेट ए सबसेट ऑफ बी। हाणे ॾिसो सेट ए आहे 1 2, सेट बी आहे 1 2 3 4। कॉमन कटियूं था त पहिरें सेट में त असांजा एलिमेंट्स ई कोन पिया बचनि। इन जे करे जेको असांजो जवाबु आहे उहो आहे नल सेट, यानी कंहिंखे बि कलर न ईंदो। तव्हां हिन जी ब्रैकेट्स वारी ऑपरेशन मां बि अंदाज़ो लॻाए सघो था। हाणे ॿियो नंबर एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे वेन सेट बी सबसेट ऑफ ए। साॻी रिप्रेज़ेंटेशन थींदी सबसेट वांगुरु। हाणे असां चऊं था त बी डिफरेंस ए। हाणे बी में एलिमेंट कहिड़ा आहिनि 3 4 ऐं ए में एलिमेंट कहिड़ा आहिनि 2 3 4। हाणे जॾहिं असां हिननि जे अंदरि कॉमन एलिमेंट्स कटींदासीं 3 ऐं 4 खे, त पहिरें सेट में कुझु बि न बचंदो, वरी बि असां नल सेट रखंदासीं ऐं साॻे ई तरीक़े सां डायाग्राम में बि कंहिं बि डायाग्राम खे कलर न कंदासीं। छो त कलर न करण जो मतिलबु छा हूंदो आहे, इहो सेट नल आहे, इहो मतिलबु ख़ाली सेट आहे। एग्ज़ाम्पल सी आहे वेन सेट ए एंड बी आर डिसजॉइंट सेट, यानी उहो डिसजॉइंट हूंदा, ॿिन्ही में कॉमन न हूंदो। सो हाणे इहे ॿई डिसजॉइंट सेट आहिनि ऐं डिसजॉइंट जी रिप्रेज़ेंटेशन असां ऑलरेडी सिखी आया आहियूं। तव्हांजे साम्हूं आहिनि सेट ए आहे 1 2, सेट बी आहे 3 4। हाणे इन्हनि ॿिन्ही में कोई कॉमन न आहे त असां छा कंदासीं, कॉमन कटींदा आहियूं जेके सेट पहिरें में बचनि। हाणे हिननि में कॉमन त कोन्हे को कोई, पर जेके पहिरें सेट में बचिया आहिनि इहो असांजो जवाबु आहे। सो असां सेट ए खे कलर कंदासीं। एग्ज़ाम्पल डी आहे वेन सेट ए एंड सेट बी आर ओवरलैपिंग सेट। सो कलर हिन में सिर्फ़ु ए सेट खे कंदासीं। छाजे करे, त यानी कॉमन कटे जेके पहिरें में बचनि। हिन में कॉमन 3 आहे, उहो ऑलरेडी कटिजी वियो ऐं सेट पहिरें में जेको बचियो आहे उहो आहे 2 4 ऐं असां हुनखे कलर कयो आहे। सो सिंपली ही हुयो असांजो डिफरेंस जेको मुख़्तलिफ़ सेटनि जो असां कयोसीं। हाणे असां चऊं था कॉम्प्लीमेंट पढ़ण ते। कॉम्प्लीमेंट असांखे यादि हुजे त कॉम्प्लीमेंट अगरि फ़र्ज़ु कयो, असां हिकिड़ो वीडियो बि ठाहियो आहे, लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। ए कॉम्प्लीमेंट, इन जो मतिलबु छा आहे, ए कॉम्प्लीमेंट जो मतिलबु आहे त यूनिवर्सल डिफरेंस ए, यानी असां छा कंदासीं, यूनिवर्सल जो सेट असांखे मिलियल हूंदो ऐं उनजे डिफरेंस में उनखे रखंदासीं सेट खे जंहिंजे मथां कॉम्प्लीमेंट आहे। लेट सपोज़ अगरि ए कॉम्प्लीमेंट आहे त असांजो मतिलबु छा आहे, यूनिवर्सल डिफरेंस ए। हाणे हिन एग्ज़ाम्पल जे अंदरि असां बी कॉम्प्लीमेंट पढ़ंदासीं। असांखे छो त सेट मिलियल आहिनि, सब सेट आहिनि, कुझु यूनिवर्सल सेट बि मिलियल आहे ऐं असांखे मिलियल आहे बी कॉम्प्लीमेंट। हाणे बी कॉम्प्लीमेंट जो मतिलबु छा आहे, यूनिवर्सल डिफरेंस बी ऐं यूनिवर्सल सेट बि असांखे मिलियल आहे। हाणे असां जुमिलो पढ़ंदासीं, उन जी डायाग्राम सां रिप्रेज़ेंटेशन कंदासीं, उन खां बाद में ऑपरेशन कंदासीं। सो पहिरियों नंबर असांखे स्टेटमेंट मिलियल आहे वेन सेट बी इज़ गिवन एंड इज़ सबसेट ऑफ सेट ए। हाणे असां सभ खां पहिरियां त जेके असांखे सेट मिलियल आहिनि, यूनिवर्सल आहे, ए आहे, बी आहे, उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन कंदासीं। कीअं, रेक्टेंगल खणंदासीं, उन में असां सेट ए रखंदासीं, सेट बी रखंदासीं। ऐं यादि रखो त जेको असां मुकमल रेक्टेंगल ठाहींदा आहियूं, सेट ए जो, सेट बी जो, यूनिवर्सल जो, रिपीटेशन इन टिनी में किथे बि न आहे करणी ऐं असांखे प्लेसमेंट स्टार्ट सब सेट खां करणी आहे। पोइ आसानी सां इहा असांजी रिपीटेशन बि न थींदी ऐं एलिमेंट्स बि सभु अची वेंदा। हाणे असांखे चवे थो त सेट बी जी कॉम्प्लीमेंट मालूम करे ॾेखारियो। अगरि असां हिनखे ट्रेडिशनली हल कयूं, यूनिवर्सल डिफरेंस बी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हुनजो जवाबु थींदो बी कॉम्प्लीमेंट जो यूनिवर्सल डिफरेंस बी, त असां छा कंदासीं, 2 ऐं 3 खे कटींदासीं। जेके पहिरें सेट में बचंदा, यानी 1 4 5 6 7 8, ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूनिवर्सल में इहे बचंदा। हाणे इहे ॾिसो त असांजे डायाग्राम में किथे था बचनि, यानी ऑटोमेटिकली बी जा एलिमेंट्स कटिजी वेंदा। छो त असांखे ख़बर आहे त डिफरेंस में छा कंदा आहियूं, कॉमन कटींदा आहियूं। छो त 2 3 ऑलरेडी यूनिवर्सल सेट जे अंदरि बि आहे। सो असां कॉमन कटे बाक़ी यूनिवर्सल सेट में असांजा कहिड़ा एलिमेंट्स बचनि था जेके वेन डायग्राम में कलर्ड आहिनि। अगरि तव्हां आम अंदाज़ में बि हिनखे करे ॾिसंदव त असां वटि एलिमेंट्स इहे ई बचंदा, इन्हनि खे असां कलर कंदासीं। सो अहिड़े तरीक़े सां असां बी कॉम्प्लीमेंट मालूम कईसीं। बी एग्ज़ाम्पल आहे त वेन यूनिवर्सल सेट एंड सेट ए इज़ गिवन, त असांखे ए कॉम्प्लीमेंट मालूम करण में आसानी थींदी। छाजे करे त यूनिवर्सल सेट बि मिलियल आहे ऐं ए सेट बि मिलियल आहे। त ए कॉम्प्लीमेंट जो मतिलबु छा आहे, यूनिवर्सल डिफरेंस ए। ट्रेडिशनली हल करे ॾिसंदव त सेट ए कटिजी वेंदो, बक़ाया एलिमेंट्स बचंदा असांजे यूनिवर्सल सेट जा। सो अचो त असां हाणे रिप्रेज़ेंटेशन कयूं था वेन डायग्राम में। हाणे असां छा कंदासीं, पहिरियों कढंदासीं रेक्टेंगल,
पोइ असां सेट ए जो ठाहींदासीं अंदरि सर्किल। सेट ए जा जेके बि एलिमेंट्स आहिनि सभु असां पहिरियों उहे प्लेस करे वेंदासीं। हाणे जेके बचंदा सेट ए मां जेके बचंदा, छो त ए सेट बि यूनिवर्सल सेट मां वरितल आहे, इन जे करे असां डबल एलिमेंट्स रिपीट न कंदासीं। जेके बचनि था उहे असां बक़ाया यूनिवर्सल सेट वारे रेक्टेंगल में प्लेस करे छॾींदासीं। सो 1 2 3 4 अगरि हिन में अची था वञनि सेट ए में, त पोइ हिते छा थो बचे 5 6 7 8। कलर असां छा खे कंदासीं, ए त कटिजी वेंदो छो त उहो डिफरेंस में आहे। बाक़ी कलर जेको आहे असां यूनिवर्सल सेट खे कंदासीं ऐं उन में लिखी छॾींदासीं ए कॉम्प्लीमेंट। सो अहिड़े तरीक़े सां असां ए कॉम्प्लीमेंट मालूम कईसीं। सो उमेद आहे त तव्हांखे ऑपरेशन वेन डायग्राम जे मदद सां सम्झ में अची वई हूंदियूं। अगरि काई बि अञा परेशानी आहे, ॻाल्हि सम्झ में न आई आहे, कुझु कॉम्प्लिकेटेड आहे, त तव्हां कमेंट सेक्शन में ॿुधाईंदो। इंशाल्लाह हिन ते वरी का ॿीहर वीडियो ठाहे वठंदासीं। सो असां नेक्स्ट वीडियो जे अंदरि एक्सरसाइज़ सॉल्व कंदासीं, उन में जेके कॉम्प्लिकेटेड एग्ज़ाम्पल्स हूंदा उन्हनि खे सॉल्व कंदासीं, सम्झंदासीं। गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।